बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह जियां ता जो 18 योम शहादत खलीफे सोम इमाम उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जी योम शहादत आहे। जंहिं सिलसिले में पूरे मुल्क में मुतालबादी मदे उस्मान गनी जा जुलूस कढिया विया ऐं हींअर ही रैली जेका आहे वो दोसाने फलपोटो खां हींअर फिलहाल मौजूद आहे ऐं मुतालबो करे थी पई त उस्मान गनी जे योम शहादत ते आम तातील करे सरकारी सतह ते मल्हायो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जियां त असांजो प्यारो पाकिस्तान जो कलमी जे बुनियाद मां हिकिड़ो अज़ीम नामवर शख्सियत किरदार हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे। अॼु योम शहादत हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ॾींहं ते असां ॻोठ दोसानी शरीफ़ खां हिन पिराले में पहुची चुका आहियूं ऐं असांजो मुतालबो ही आहे त जिन जे बुनियाद ते मुल्क पाकिस्तान बणियो आहे उन्हनि जे मुक़दस ॾींहंनि खे आम तहतील ॾींहंनि ते आम तहतील करे उन्हनि जे ॾींहं मल्हाया वञनि ऐं उन खां अलावा उन्हनि ते जेको सभु शितम आहे उनखे बिल्कुलु बंदि करे फ़िरका वारीअ जो ख़ात्मो कयो वञे। रहीम जी अॼु 18 ज़ुल्हज जो ॾियारो आहे ऐं हिन ॾियारे ते मुस्लमाननि जे टे खलीफ़े हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे ऐं असांजो हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो आहे जीअं पाकिस्तान जे लाइ जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि जे ॾियारनि खे ख़ूबसूरत करे मल्हायो वेंदो आहे ऐं उन्हनि जे ॾियारनि ते छुटी कई वेंदी आहे। अहिड़े हिसाब सां जिन इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि यानी सहाबा किराम उन्हनि जे ॾियारनि खे बि खूब मल्हायो वञे ऐं उन्हनि जे ॾियारनि ते बि आम तहतील कई वञे। जीअं पाकिस्तान जीअं बणायो उनखे गारियूं गंद ॾियण जे करे उन्हनि खे सज़ा ॾिनी थी वञे इन सहाबा किराम खे जेकॾहिं को गार गंद ॾे उन्हनि खे बि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो सज़ा ॾिनी वञे।